जॾहिं बि पाकिस्तान ते ॾुखियो वक़्तु आयो, सऊदी अरब दिलि खोले मदद कई। सऊदी वलीअहद चयो हो त पाकिस्तान खे कॾहिं बि अकेलो न छॾिबो। सऊदी पाकिस्तान लाइ मोहब्बत जो तमामु घणो जज़्बो रखे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सऊदी अरब जो आला सतही वफ़द जल्द पाकिस्तान अची रहियो आहे। सऊदी वलीअहद पाकिस्तान जो वापार, सनत ऐं सीड़पकारी में साथ ॾियण जी ख़ातिरी कराई आहे। हुकूमत खे टफ टाइम ॾिबो तॾहिं ई कारकर्दगी बहितर थींदी। ज़राअत ते ध्यानु ॾिनो वञे त मईशत बि बहितर थी सघे थी। पीपल्स पार्टी MNA सैयद खुर्शीद शाह जूं सरखर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त निगरान हुकूमत पारां ध्यानु न ॾियण सबबि अमन अमान जी सूरत हाल ख़राब थी। पुलिस खे जदीद हथियार मिलण ताईं सूरत हाल ठीक न थींदी। पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फरियाल टालपुर सां नओं देरो हाउस में नवनि चूंडियल सेनेटर्स जी मुलाक़ात। सेनेटर काज़िम शाह, असलम अबड़ो, ज़मीर घुमरो, सरमद अली, पुंजो बलहेल, अशरफ जतोई ऐं दोस्त अली जैसर फरियाल टालपुर खे ईद जूं वाधायूं ॾिनियूं। मुलाक़ात दौरान मौजूदा सियासी सूरत हाल ते बि ख़्यालनि जी ॾेवर।